साथियों अस्सलाम वालेकुम। GSN पाण मौजूद आहियूं इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में। ही उहो इदारो आहे जंहिंखां सिंध जो हर बाशऊर माण्हू, दुनिया जो हर अदब, तारीख़ ऐं आर्काइव सां दिलचस्पी रखंदड़ शख़्सियतूं जेके सिंध जूं हुजनि या ॿाहिरि मुल्क जूं हुजनि, उहे हिन सां बख़ूबी वाक़ुफ़ु आहिनि। हीउ इदारो जंहिं हिन उरूज ते पहुतल आहे, हिन जे क़ाइमु करण में सिंध जूं अहम शख़्सियतूं, सिंध जूं हॾॾोखी ऐं केतिरियूं ई नाले वारियूं शख़्सियतूं जिन जो हिते रत सत ऐं उनजी महिनत शामिल आहे। केतिरा ई मुख़ीर हज़रात, केतिरे अदीब दानिश्वर आहिनि जिन इदारे खे क़ाइमु करण ऐं उनखे हिन मंज़िल ते पहुचाइण लाइ हुन जो किरदारु रहियो आहे। उन्हनि शख़्सियतनि में हीउ जेको सिंध शुनासी ऐं सिंध अकेडमी जे नाले सां जेको इदारो 1962 में क़ाइमु थियो, उन जे पोयां हितां जे वक़्त जा जेके आहिनि अहम शख़्सियतूं आहिनि, ख़ुसूसन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, पीर इस्लामुद्दीन शाह राशिदी से मुमताज़ भुट्टो ऐं ॿियूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन हिन खे बुनियादु विझण में अहम किरदारु अदा कयो, जंहिंमें डॉक्टर नबी बख्श खान बलोच बि शामिलु हुयो, जेको 1962 में जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे ओल्ड कैंपस में हिकु नंढे कमरे ते ॿधल हिकिड़ी सिंध शुनासी वारो ही इदारो जेको आहे, इहो जेको 1962 में जामशोरे में निकिरी आयो, उनजो बुनियादु पियो। ऐं बुनियादु पवण खां पोइ हिन में मुख़्तलिफ़ शख़्सियतूं डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं उनखां मैडम महताब अकबर राशिदी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, जंहिंमें अब्दुल कादिर जोणे जो, शौकत हुसैन शोरो, साईं सईद मंगी, मुर्तज़ा सियाल या ॿियूं अहम शख़्सियतूं जेके हिते पंहिंजे कमकार करे वियूं आहिनि ऐं महिनत करे वियूं आहिनि, उन्हनि जो महिनत हिते शामिलु आहे। पर उन्हनि शख़्सियतुनि सां गॾोगॾु अॼु जेको तव्हां सां लाइव थियण जो जेको असांजे या तव्हां सां मुखातिबु थियण जो मक़सदु इहो आहे त गुज़िरियल ॿ ॾींहं अॻु में सिंधालॉजी जो मौजूदा डायरेक्टर फ़याज़ लतीफ़ चांडियो जेको आहे, उते हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी गैदरिंग कराई, हिकिड़ी गॾिजाणी कराई। अॻूणा जेके हिन जा डायरेक्टर रहिया आहिनि, उन्हनि खे पाण में गॾाए करे उनजे ज़हन में जेको खाको हुयो त उहो पेश कजे त जीअं असांजे इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी खे ख़ुदि मुख़्तियार जो दर्जो ॾियारिजे ऐं हिन सिंधालॉजी जे अंदरि छा छा मौजूदु आहे, इहो त ॾिसंदड़ पाण बि ॿुधाए सघनि था। उन बावजूदि हिते हिकिड़ी सुठी लाइब्रेरी आहे, म्यूज़िक जो सेक्शन आहे, असांजी मुख़्तलिफ़ शख़्सियतूं आहिनि, सियासतदान आहिनि, अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि। उन सां गॾोगॾु शहीद बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते हिकिड़े उन जे शख़्सियत जे हवाले सां हिकिड़ो वॾो सेक्शन मौजूदु आहे, जंहिंमें मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो तोहफ़ा ऐं ॿियो यादगार ऐं भुट्टो ख़ानदान जो उते रिकॉर्ड मौजूदु आहे। असांजो बुक्स मौजूदु आहिनि, असांजा खोड़ सारा तारीख़ी शयूं, मुअण जे दड़े खां वठी सिंध जा जेके तारीख़ी बाग़ आहिनि, उन्हनि हथ शयूं मौजूदु आहिनि। उन हवाले सां वॾे में वॾो जेको कमु थियो आहे, जेकर ॿिनि शख़्सियतनि कयो आहे, त उनमें सईद मंगी साहिबु जेको हींअर इंस्टीट्यूट ऑफ इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जो डायरेक्टर पिणु आहे, हुनजो हिते ख़िदमतूं आहिनि, उहा असां सां मौजूदु आहे। हुनखां पुछंदासीं त उन ॾींहुं जेका मीटिंग थी हुई, उन मीटिंग में छा छा फ़ैसिला थिया आहिनि ऐं हिन सिंधालॉजी जे बारे में हुनजो जेको छा ख़्यालु आहे ऐं जेका यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो जेको मौजूदा वाइस चांसलर आहे, हुन मां छा उमेदूं आहिनि, सिंधी क़ौम मां छा उमेदूं आहिनि, साईं खां कचहरी कनि था। जी सही साहिबु, महिरबानी पंहिंजो हाकिम साईं, तमामु सुठी ॻाल्हि आहे तव्हां हिन इदारे में वरी असांखे जॉइन कयो ऐं अलहमदिल्ला हीअ सिंध जी सुञाणप त आहे थी, तव्हां चयो सिंध शुनासी ऐं सभिनी पंहिंजूं ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं जेको जंहिं कांसेप्ट ठहियो आहे ऐं वक़्तु ब वक़्तु हिन जे मुख़्तलिफ़ पोर्शन ठहिया आहिनि ऐं तमामु घणा सेक्शन्स आहिनि। हिन में म्यूज़िक जो तमामु घणो आहे, म्यूज़ियम आहे, लाइब्रेरी आहे, पब्लिकेशन आहे, खोड़ सारा आहिनि। ऐं मीटिंग जेकी उन ॾींहुं असांजे जेको वाइस चांसलर आहे यूनिवर्सिटी जो साईं प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मरी साहिबु, उनजे विजन से उन ॾाढो सुठो हिकिड़ो कमु कयो त कीअं हिनखे अॻिते वधाइजे, अॼु जे दौर जदीद दौर में नई टेक्नोलॉजी सां कीअं अॻिते शयुनि खे खणी हलिजे। त उन में तमामु सुठी ॻाल्हि इहा थी त इन मीटिंग जी जेकी असांजे ख़ासि मैडम महताब अकबर राशिदी आहे, जेकी यूनिवर्सिटी प्रोफेसर बि रही चुकी आहे ऐं गॾो गॾु हिन इदारे में तमामु वॾो कमु थियो आहे। अलाना साहिब खां पोइ जेकॾहिं का शइ तमामु वॾी वधी ऐं डिस्प्ले थी, त उहा मैडम महताब कई। उनजी टीम हुई मैडम, उन सां गॾु साईं अदीम चांडियो साहिबु, मैडम रज़िया तारिक ऐं ज़ाहिद कलोड़ो, खोड़ सारा माण्हू जेके रहनि। वरी मूंखे मौक़ो मिलियो त मां बि 95 खां पोइ टाइम टू टाइम कमु कयो आहे। अॼु मां सम्झां थो नए दौर में केतिरियूं शयूं अची वियूं आहिनि, किताबुनि खां ॿार परे थी विया आहिनि, म्यूज़ियम्स मॉडर्न ॾिसनि पिया, दुनिया सॼी हिन जी अची वई आहे में मोबाइल में इंटरनेट ते, त उहे ज़ाहिर आहे कंपटीशन बि थिए थो ऐं असां हिन इदारे खे किथे पुॼाइणु खपे आहे। हाणे किथे बि ॾिठो आहे इन ते ॻाल्हि ॿोल थी ऐं साईं डॉक्टर मरी साहिबु जेको वाइस चांसलर यूनिवर्सिटी आहे, उन ॾाढी सुठियूं तजवीज़ूं जेके सभिनी खां वरितियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते मैडम महताब पंहिंजा ॾाढा सुठा ख़्याल ॾिना त छो ठहियो म्यूज़ियम, छा मक़सदु हुयो ऐं उनखां पोइ जिन जिन डॉक्टर पंहिंजा पंहिंजा ख़्याल ॾिना। हीउ वक़्तु सुठो आहे
हिन वक़्त में अगरि जेके हिन इदारे खे कंहिं बि हवाले सां ऑटोनमस मिली थी वञे या हिन जी पंहिंजी हिकिड़ी पावर थिए थो ऐं हिकिड़ा प्रोफेशनल माण्हू हिते अचनि, मां इहो ज़रूरु ज़ोर ॾींदुसि त हिते उहे माण्हू अचनि जेके हिन खे सम्झनि, जिन खे शौक़ु हुजे। हीउ पेशन वारो कमु आहे, हीअ नौकिरी न आहे, हीअ ख़िदमत आहे। हिन जो विजन बि हुजे, एटीट्यूड बि हुजे, आर्ट वारो, लिटरेचर वारो मिज़ाज बि हुजे, ख़िदमत करण वारो हुजे। त हीअ इदारा जिन ठाहिया आहिनि, जिन कलेक्शनूं कयूं आहिनि, अॼु बि मां सम्झां थो एॾा आर्काइव म्यूज़ियम भरिया पिया आहिनि, असां अञा डिस्प्ले कोन कया आहिनि। एॾियूं शयूं पियूं थियूं, हिन में खोड़ साथी तब्दीलियुनि जी बि ज़रूरत आहे, वधाउ जी ज़रूरत आहे। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेको हेड आहे असांजी यूनिवर्सिटी जो, उन जीअं स्टेप खयो आहे, त मूंखे उमेदु आहे त इंशा ताला असांजे मौजूदा जेको डायरेक्टर आहे असांजो फयाज़ साहब, उहो बि इन मामले में ज़ाहिर आहे मुतहरिक आहे और सभिनी खे गॾायो आहे। ऐं असांखे उमेदु आहे त हीउ इदारो लीड कंदो। हीउ पाकिस्तान जो उन्हनि इदारे में शामिलु आहे जेको इदारो मां सम्झां थो त सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे। हिते जेके रखियल शयूं आहिनि, मां सम्झां थो दुनिया जे तमामु शानदार म्यूज़ियम मां ॾिसी आहियां, कंहिं तौर ते घटि कोन्हनि खे, पर छा हिन जो प्रमोशन या हिन जी जेकी इंटरेक्शन आहे उहा घटि आहे। ऐं नौजवाननि खे कीअं हिते गॾाइजे, नवां नवां कम कजनि, इंटर्नशिप थी वई, ॿिया कम थी विया, हिननि खे पंहिंजो कमु करण जो मौक़ो ॾिए। अॼु जो नौजवान ॾाढो होशियारु आहे, उहो डिवाइस सां खेॾे पियो, हुनजो विजन बि आहे, हुनखे ॾियो त हीअ असांजे म्यूज़ियम खे दुनिया सां ॻंढे, उन सां जोड़े, माण्हू हिते अचनि, प्रमोशन थियनि, हिते कमु करण जो मौक़ो मिले। छो त जेको लॻल आहे उहो त ज़ाहिर पियो आहे, ईंदड़ वक़्त में जेको क्लाइमेट चेंज थिए थी पई, उन मौसमी जेके असर आहिनि उहे शयुनि खे नुक़सान बि ॾियनि था पिया। हिते बिल्डिंग बि मां सम्झां थो घणी हुन में अची वई आहे, पुराणी थी वई आहे, त इनखे बि ज़रूरत आहे मरमत जी। गॾो गॾु हिन जा एक्सटेंशन ज़रूरु थियणु खपनि, नवां सेक्शन थियणु खपनि, क्लासिफिकेशन थियणु खपे। म्यूज़ियम इलाही शयुनि जा थींदा आहिनि, आर्कियोलॉजी म्यूज़ियम जो हिसो अलॻि हुजणु खपे, आर्ट खे अलॻि करणो था, म्यूज़िक जो पोर्शन जेको हुजे उन में डिटेल हुजे। ऐं आर्ट इन खां अलावा जेके असांजा ॿिया ख़ासि तौर ते जेके सिंध जा रवाज आहिनि, असांजी रस्मूं आहिनि, उन जे हवाले सां हुजे। एतिरो ग्रुप संरक्षण ठहियलु आहे, पर इन सभिनी खे आहिस्ता आहिस्ता अञा बि क्लासिफिकेशन थियणु खपे, अञा बि हिन जो कमु ज़रूरत आहे। छो त इहो गुंजाइश हर दौर में हूंदी आहे हिनखे बहितरी करण जे लाइ। अॼु नए टूल सां हिते हिन करणु खपे। म्यूज़िक हिते अची माण्हू ॿुधे हंधि, पाण हिन जा हेडफोन हुजनि, के शयूं हुजनि, त असां उहो फील करे सघूं। सिंध जी तारीख़ जिन में जेतिरा बि दौर रहिया आहिनि, में जंगियूं रहियूं आहिनि, ॿिया सभु हिते रखणु खपनि, त हिते ॿार जॾहिं बीहे नौजवान त उहो पाण ॾिसी ज़हन में रखे त हीअ छा हिन दौर खां हे दौर शुरू थो थियो। अहिड़ो हिकिड़ो क्लासिफिकेशन हिते म्यूज़ियम हुजणु खपे जेको असांजो शुरू खां शौक़ु रहियो आहे। त हिन जी अञा अॻिते वधाउ थिए, हिकिड़ी अहिड़ी बिल्डिंग ठहे जंहिंमें सिंधी तारीख़ खे ख़ासि रखियो वञे, त किथां खां शुरू थिए थो, मोइंदड़े खां पोइ जेके जेके असांखे पयूं आहिनि शयूं, ऐं उहे ज़ाहिर आहे उन हवाले सां त नौजवान जेको हिते तालीम पढ़णु अचे थो, उहो सिंधी तारीख़ खे बि ईअं अॼु रिसर्च करे। त केतिरा ई नौजवान आहिनि जेके हिते आया न हूंदा, ॿाहिरां पढ़ी हल था वञनि पिया, ॿाहिरां थी वञनि पिया, त उनखे आणण जो तरीक़ो इहो आहे त एक्टिविटी पई थियनि, हिते हिकिड़ा सेलिब्रेशन थियनि, प्रोग्राम थियनि। ऐं हीउ कल्चरल हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे, रिसर्च इंस्टीट्यूट आहे। हिन में किताबनि जी छपाई खां वठी वेंदे आर्काइव या असांजा कलमी नुस्ख़ा आहिनि, इन्हनि खे बि ॾेखारणु खपे। छो का बि क़ौम तॾहिं अॻिते नथी वधी सघे जॾहिं तारीख़ नथी पंहिंजी स्टडी करे। ऐं असांजी शाहूकार तारीख़ रही आहे, शानदार रही आहे। दुनिया ते असांजा असर आहिनि, असांजे असर घटि आहिनि, असांजा असर सॼी दुनिया ते घणा आहिनि। इन करे असां सभ खां क़दीम पुराणी क़ौम आहियूं। हाणे ॿियनि तां मुतासिर थियूं था, असल में असां वटि घणो कुझु आहे, सिर्फ़ु उनखे प्रॉपर माण्हू ॻोल्हे उन्हनि खे आणणो आहे, त इहे हिन शइ खे अॻिते खणी वञनि। त मां सम्झां थो त हीअ जेकी मीटिंग थी आहे, जेकी तव्हां मूंखां ॻाल्हि पुछी, उन में तफ़सीली तमामु घणो टाइम लॻो ऐं ॾाढा तमामु सुठा आइडिया। महमूद मुग़ल साहिबु ॾाढो असांजो क़ाबिल माण्हू आहे, ॿिया असांजा जेके बि रही विया आहिनि, उन पंहिंजा पंहिंजा ख़्याल ॾिना। ऐं मां ॾाढो ख़ुशि थियो त मैडम बहताब सां जेकी उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी, उनजी ॾाढी सुठी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ऐं उन शयुनि खे ॾाढो वाज़े तरीक़े सां बयानु बि कयो। ऐं असांखे ख़ुशी थी त शयुनि खे वरी हुन विज़िट कयो म्यूज़ियम, त चए त काफ़ी अर्से खां मां कोन आई आहियां, त जेको नवाण आई आहे उहा बि उनखे पसंदि आई। पर हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अॼु हीउ इदारो कीअं अॻिते वञे, कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, त उहो मां सम्झां थो त असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। असां न हूंदा त इदारो हूंदो, असांजा जीअं वॾा हुआ जिन ठाहे उहे बि कोन्हनि के, पर हीउ इदारो ॾेई विया आहिनि, त हाणे ज़ाहिर आहे इनखे अॻिते कीअं वधंदो। अॼु जेको वाइस चांसलर असांजो आहे, उहो तमामु इन मामले में मां सम्झां थो दिलचस्पी रखे थो। ऐं असांखे उमेदु आहे त उहो हिन लिटरेचर खे, आर्ट खे, म्यूज़िक खे, सिंध जे सॼे जेको जमालियात आहे, जेको फुल लतीफ़ आहे, उन शयुनि खे कीअं हिते अञा वधीक असां नुमायां कयूं, इनखे प्रेज़ेंट कयूं, कीअं फेस्टिवल्स अरेंज कयूं, ऐं रिसर्च खे ख़ासि तौर ते असां हथी वठायूं। त नौजवान जा जेके शोभा आहिनि यूनिवर्सिटी में, उहे सभु हिते इन्वॉल्व थियनि, उहे पंहिंजा पंहिंजा कमु कनि, हिकिड़ी इंटरेक्शन थिए। हर को चए त सिंध लाइ मुंहिंजो हिसो आहे, पोइ उनखे हिसो ॾियणु ॾियो त उहो पंहिंजो हिसो ॻंढे, हिसो ॻंढींदो त पोइ मालिकी बि कंदो। असां माण्हुनि खे अलॻि था हिननि खे नथा कनेक्ट कयूं, अलॻि था रहनि, त पोइ ज़ाहिर आहे उनजी इन्वायरमेंट घटि थींदी। असांखे कोशिशि करे हर नौजवान खे हिसो ॾियूं त हू पंहिंजो को न को हिते
कमु उन लाइ ॻोल्हियूं त जीअं उहो विलिंग थी अचे, को न को नंढिड़ो ट्रेनिंग वठे, को कोर्स करे, का हिते पंहिंजी प्रेज़ेंटेशन ॾिए या को पंहिंजो कमु करे। हिते नौजवान अचनि था, शागिर्द अचनि था, उन्हनि खे बि असां कोशिशि करे इन्वॉल्व कयूं। ज़ाहिर उन लाइ हिकिड़ी सहूलियत खपे थी, हिकिड़ो नंढिड़ो उन्हनि खे सहूलियत खपे थी, का फैसिलिटी खपे थी, उहा मिलंदी त ज़ाहिर आहे अञा बि कमु वधंदो। अॼु ॾाढो आसानु थी वियो आहे, जदीद दौरु आहे, टेक्नोलॉजी अची वई आहे। मां सम्झां थो त हीउ सुठो वक़्तु आहे हिन इदारे खे वधीक अॻिते हलण जो, छोकी थी वियो न थियो इन्हनि शयुनि खे हटाए करे नए तरफ़ क़दम वधाइजे त दुनिया छापी करे काॾे पंहिंजे उन हवाले सां अॻिते वञिजे, त मां सम्झां थो नतीजा सुठा ईंदा। सर तव्हांखां हिकिड़ो सुवालु आहे त असां वटि हिकिड़ो जेको आहे न का बि लफ़्ज़नि जो जीअं मुंतकिली हूंदी आहे, ॿुधण जो, ॾिसण जो, लिखण जो, उन्हनि जा पंहिंजी क्राइटेरिया आहे त केतिरो उन्हनि जो असरु थिए थो। असां वटि हिनखे असां ॾिसी वियासीं, असां ॿुधोसीं, पर उन में हिकिड़ो तव्हां ऑडियो ऐं वीडियो सेक्शन बि आहे जंहिंमें असांजूं डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, असांजा मुंहनि जो दड़ो खां वेंदे असांजा वॾा वॾा इदारा जेके हिते मौजूदु आहिनि, उहो जो इदारा न बल्कि आर्काइव असांजा साइट्स मौजूदु आहिनि, उन्हनि जूं डॉक्यूमेंट्री पियल आहिनि, या म्यूज़िक आहे, या शख़्सियतनि जा प्रोफाइल आहिनि। उन हवाले सां हिते केतिरो कमु थियल आहे ऐं उन हवाले सां बहितरी लाइ तव्हां वटि छा आइडियाज़ आहिनि जंहिंसां माण्हू अची हिते वेही करे उहा डॉक्यूमेंट्री ॾिसे, पंहिंजी पसंदि जी ॾिसे। असां फोर्स न कयूं, मुंहनि जो दड़ो ॾिसणु चाहे, रेनीकोट ॾिसणु चाहे, असांजो को जेको आहे गमकोट ॾिसणु चाहे, या असांजो जेको आहे मंसूरा ॾिसणु चाहे, या मुख़्तलिफ़ साइड उहो पंहिंजी इंट्रस्ट वारो जेको बि शइ चूज़ करे उनखे ॾिसे ऐं उन सां उन वधीक असरु पवंदो ॾिसंदो। उन हवाले सां तव्हांजो छा? बिल्कुलु इहो थींदो आहिनि जिन शख़्सियतनि खे माण्हू ॿुधणु पढ़णु। बिल्कुलु इहो थींदो ईअं त जेकी वेबसाइट आहे असांजी उन ते इहे शयूं मौजूदु हुजणु खपनि, हर को ॾिसे। पर हिते हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो अहिड़ो असांजो हुजे पंहिंजो मल्टीमीडिया जेको ऑडिटोरियम जंहिंमें साउंड सिस्टम हुजे, उते अची ॿार कुझु सिंधियाला जी हमेशह नयूं नयूं शयूं ऐं इंट्रोड्यूस कराए। का तारीख़ आहे, को अहिड़ो एरिया आहे असांजो जीअं कॾहिं नंगर पार्क जी हली वई, कॾहिं रेनीकोट जी हली वई, कॾहिं कोटड़ी जी आहे, कॾहिं के पुराणे दौर जा जेके असांजा आर्काइव आहिनि। इहे असां वटि कमु ॾाढो थियल आहे। मां सम्झां जेकी कलेक्शन थियल आहे ॾाढी ज़बरदस्त आहे। ऐं उन वटि जीअं फ़ोटोग्राफी हुई, पंहिंजो हसन अली साहब अतार हुयो, आशिक़ अरवानी साहब ऐं खोड़ सातरा माण्हू, राम प्रकाश, मूंखे यादि आहे। इन ॾाढी डॉक्यूमेंट्री ठाहियूं सिंधियालॉजी जे हवाले सां। इंटरव्यू ॾाढा शानदार पिया आहिनि, शाहकार पिया आहिनि, तमामु घणो मवादु आहे। हाणे इहे सुठा माण्हू जेकॾहिं अची हिन क्लासिफिकेशन करे उनखे रखंदा ऐं पूरी हिकिड़ी डायरेक्टरी ठहियल हुजे त इहे माण्हू ॾिसी सघनि था। ऐं हिकिड़ा अलॻि अलॻि डेडिकेटेड रूम्स हुजनि जिते बि कमु कनि माण्हू। ऐं ॾाढो सुठो तव्हांजी ॻाल्हि आहे त इहे ई तरीक़ा आहिनि जिन सां असां माण्हू खे मुतवजा करे सघूं था ऐं उनखे इंफॉर्मेशन ॾेई सघूं था। ऐं हिते मौजूदु हुजणु खपनि स्पेसिस जिते वेही डिस्कशन कनि नौजवान ऐं पाण तारीख़ खे ॻोल्हनि। ऐं हाणे किताब लिखियल कोन्हनि, ब्रिटिश लाइब्रेरी ओपन आहे। असांजे सिंध जो इलाही सातरो मवादु आहे जेको उते मां ॾिसी आयो आहियां, पंहिंजो लंडन में ताज़ो वियुसि मां हैरान थियुमि असांजी शयुनि खे जीअं हुननि रखियो आहे शानदार तरीक़े सां, ॾाढी ख़ुशी थी। असां वटि बि सुठी तरह रखियलु आहे, पर इन्हनि खे फंक्शनिंग अञा वधीक डिवाइसिस सां, शयुनि सां कीअं कजे। नौजवान अचे थो त उनखे जेकी इंफॉर्मेशन आहे उहा उनजी तबियत जेकी आहे उहो चाहे थो, उनखे डॉक्यूमेंट और का शइ कॉपी करणु चाहे थो, उनखे ॼणु खपे त इहे शयूं रखण जूं लिकाइण जूं कोन्हनि, विरहाइण जूं। हीअ तारीख़ सभिनी जी आहे, हीअ हिस्ट्री सभिनी जी आहे। त मां चवां नौजवान वधीक शयुनि खे इनखे हैंडओवर कबो टाइम सां, त उनखे अञा वधीक अॻिते वधाईंदो ऐं दुनिया में पहुचाईंदो। ऐं असांजी हीअ धरती जेकी आहे ज़ाहिर आहे हिकिड़ी शानदार तारीख़ आहे, त उनजी मालिकी बि कंदो। उहो ई असां ॾिसो त हिकिड़ो माहौल मटियो आहे। अॻे इहे कोन हूंदा, असांजा सेलिब्रेशन्स कोन हूंदियूं। हाणे असां अजरक जो ॾींहुं मल्हायूं था, टोपी जो ॾींहुं मल्हायूं था, कल्चरल डे मल्हायूं था। त ज़ाहिर हिकिड़ी ॿारनि खे आइडेंटिफिकेशन जी हिकिड़ी पंहिंजी मिली वई आहे सुञाणप। उन में हीअ जेकॾहिं इदारा अञा फ़ाल थियनि था त उन्हनि मां हीअ तमामु घणियूं शयूं कढी अञा दुनिया ते फैलाईंदा, छो त उन सभिनी खे स्टेक होल्डर बणाइणो आहे। हर ॿार खे, नौजवान खे, असांजे माण्हूअ खे, लिखंदड़ खे, आर्टिस्ट खे, हुनरमंद खे इहो ॿुधाइणो आहे त हीउ इदारो तंहिंजो पंहिंजो आहे। ऐं उन्हनि जेको असांखे आउटपुट मिलंदो, उनजी सजेशन हुजे ॾाढी शानदार हुजे। त ज़ाहिर हर माण्हू खे सोच आहे, असां चाहींदासीं त हीउ इदारो जेतिरो वधंदो त असांजी हिन शयुनि खे अञा वधीक पज़ीराई मिलंदी। ऐं मां सम्झां थो दुनिया सां जीअं अॻिते बि कंहिं दौर में तमामु शानदार हिकिड़ो आहे, असांजी तारीख़ अञा वधीक अॻिते अञा हुन सां गॾु बीहंदी। बिल्कुलु महिरबानी। हीअ सिंध इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी असांजो पंहिंजो इदारो आहे। असांखे हिन में शिराकतदारी करणी पवंदी ऐं असांखे हिन खे पंहिंजी मालिकी करणी पवंदी। जेसीं ताईं पंहिंजे इन इदारनि जी असां मालिकी न कंदासीं तेसीं ताईं तरक़ी करे न सघंदा। इहो असांजो सईद मंगी साहिबु, साईं जूं महिरबानियूं। हाणे इनशाला वरी का ॿिए प्रोग्राम में गॾु हूंदासीं। उन लाइ GSM जेना पेर तेना ख़ैरु।